तव्हांजो छा चवणु आहे? असीं सम्झूं था त ही उहो नौजवान हो। असां अॼु उनजे शहर में उनजे दोस्तनि उनजे मिटनि माइटनि जे विच में वेही इहो महसूसु कयूं था त नंढड़ी उमिरि में बा इख़लाक़ ऐं बा किरदारु माण्हू। मां सम्झां थो त इहा उमिरि नाहे त ही माण्हू को विछड़ी वञे, पर इहा सिंध जी बदकिस्मती आहे। सिंध जी बदकिस्मती आहे जो सिंध जे हिन मिट्टी में उहा अॻ में ताक़त ऐं कुवत हुई जॾहिं हिननि हुकुमराननि वटि सिंध न हुई न, त 300 साल उमिरि तारीख़ ॿुधाए थी त सिंधियुनि जी। असांजी बदकिस्मती आहे जो अॼु असांजो नौजवान ही ज़हरीले पाणी ऐं हितड़े जेका सिहत जी जेका सहूलियतूं आहिनि उहे नाले मातर बि कोन्हनि। ऐं अॼु असां पंहिंजो उहो नौजवान जिते असीं पंहिंजो धरती जो क़ौमी तरानो पढ़ी उनखे भेटा ॾिनीसीं, असां सम्झूं था त हीउ सिंध जो उहो हसीन गभरू हो जेको अॻिते हली पंहिंजी धरती माउ जे लाइ मां सम्झां थो त पंहिंजी ज़िंदगी बि वक़ुफ़ु करे छॾे आहे ऐं हिन धरती ऐं सैयद जे फ़िक्र जी वधीक जेका सो प्रचार करे आहे, पर ज़िंदगी हुनखे मौक़ो न ॾिनो। ऐं असांखे बि हिकिड़े पंहिंजे बहितरीनु दोस्त ऐं साथी खां महरूम आहियूं। मां सम्झां थो त इहो ख़ाल हिकिड़े जेको नौजवाननि में आहे इहो भरिजी नथो सघे। हुनजो इख़लाक़ किरदारु ऐं हुनजे उथण वेहण ते छा ॻाल्हाइजे। मां सम्झां थो त हू मुकमिल तौर ते हिन धरतीअ जो उहो पुटो जेको पंहिंजे हिन मिटीअ मां ॻोयो वियो हो, मिटी मां ठाहियो वियो हो, पर अफ़सोस आहे त उहो नंढड़ी उमिरि में असां खां जुदा थी वियो आहे। उनजो ॾुखु आहे ऐं इनशा अल्लाह ताला हीअ जेके नौजवान हितां जा आहिनि उहे बि इन शइ खे महसूसु कंदा त साईं GM से चयो त किरदार जो किरियल इंसानु नथो बची सघे, भले जबल तां किरियल इंसानु बची सघे थो, पर हीउ उहो माण्हू हो जे किरदार खां सॼो शहर जेको आहे सो अॼु मालूमात थिए थी त हुनजो किरदारु छा हो। नंढड़ी उमिरि में हुन पंहिंजे पाड़े जी, पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे ज़ात जी, पंहिंजे शहर जी मां सम्झां थो त उहा ख़िदमत कई आहे जो अॼु उनखे सभु को सुठी सोच सां रखे।